भिटशा रूरल अस्पताल जी डॉक्टराणिन ऐं एडमिनिस्ट्रेटर जी नाअहली ऐं गफ़लत सबबि माउ जे पेट में फोत थियल ॿारड़े जे वारसनि पारां भिटशा रूरल अस्पताल जे नाअहल एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ बशीर कासकेली, सदाम कासकेली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में अलाहवाला चौक खां रैली कढी भिटशा अस्पताल ॿाहिरां एहतिजाज करे धरणो हंयो वियो आहे। इन मौक़े ते ॻोठ क़ाइमदीन वासी मुतासिर फ़ोरियत बशीर कासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 5 ॾींहं अॻु भिटशा रूरल अस्पताल जे लेडी डॉक्टर्स जी गफ़लत ऐं अस्पताल जे एडमिनिस्ट्रेटर जी नाअहलीअ सबबि मुंहिंजी घरवारी जे पेट में ॿारु फोत थी वियो। मुंहिंजी घरवारी 3 ॾींहं तड़पी गुज़ारियो पर अस्पताल इंतज़ामिया खे रहम न आयो। जॾहिं त मुंहिंजी घरवारी जे वक़्त ते डिलीवरी न कई वई ऐं हैदराबाद रिफर करण महिल पिण वक़्त ते एम्बुलेंस न ॾिनी वई। डॉक्टराणियुनि ऐं एडमिनिस्ट्रेटर जी नाअहली जे करे मुंहिंजी औलाद जो माउ जे पेट में खून थियो आहे। असां सां ज़ुल्म थियो आहे। सिहत खाते जो आला इख्तियारियूं नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारिन। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।